नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे बिरशा का ख़बर ॾिनाल त बिरशा में गुज़िरियल 15 ॾींहनि खां मौजूद मर्दान वासी तबलीगी जमायत जे 10 आलिमनि जी टेस्ट क्लियर अची वई। अॼु खेनि पंहिंजे इलाइक़े तरफ़ रवानो कयो वेंदो। 3 मार्च ते आयल मर्दान वासी 10 तबलीगीन खे बिरशा जे सिद्दीक़ अकबर मस्जिद खे करतीना सेंटर करार ॾेई उन में रहायो वियो हो, जिन लाइ डॉक्टरनि जी टीम पहुची 13 अप्रैल ते टेस्ट वरिती ऐं टेस्ट क्लियर अचण बाद उन्हनि खे कोरोना वायरस खां क्लियर करार ॾिनो वियो ऐं वापसी पंहिंजे घर वञण जी इजाज़त ॾिनी वई। तबलीगीन में मौलाना फज़ुल मोहम्मद, जावेद इकबाल, एहसानुल्लाह, नेक रहमान, अब्दुल मुतीन, सोहेल खान, अनवर अली, अब्दुल रऊफ़, मौलाना ताज़ा खान, फयाज़ अहमद शामिल आहिनि, जिन खे डॉक्टरनि जी टीम पारां क्लियर करार ॾियण बाद अॼु ज़रूरी कानूनी कार्रवाई बाद पंहिंजे इलाइक़े तरफ़ रवानो कयो वेंदो, जंहिं लाइ डिप्टी कमिश्नर मटियारी तरफ़ां उन्हनि खे पंहिंजे इलाइक़े ताईं पहुचण लाइ सवारी पिणु फराहम कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।